بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي لجلال وجهه وعظيم سلطانه الصلاة والسلام على نبينا محمد وآله السيرة النبوية जेको असांजो सिलसिलो आहे अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए पढ़ूं ऐं सम्झूं ऐं इन ते अमल कयूं हीअ आहे सोरहों हिसो सीरत नबवी जेके असीं पहिरां शुरू कयो हाणे उनखे इनशा अलाह अॻिते कयूं बि था। हिते जीअं असीं पहिरां जिथे बीठा हुआसीं त हज़रत उमर मुस्लमान थियो, मुस्लमान ॾाढा ख़ुशि थिया ऐं हज़रत उमर वञी अबू जहल जी दर खड़कायो, हुनखे ॿुधाई त मां मुस्लमान थियो आहियां। त हुन दर बंदि खणी कयो अबू जहल ऐं हुन चयोसि क़ब्बहक अल्लाह साइर اليوم, सॼो ॾींहुं मुंहिंजो ख़राबु करे छॾी। अचे अहिड़ी ख़बर हुनखे ॿुधायईं। त हिते इब्न जौज़ी चए थो त अन उमर रज़ी अल्लाह अन्हु قال كان الرجل إذا أسلم تعلق به الرجال। मके में उन टाइम में जॾहिं हज़रत उमर मुस्लमान थियो त कहिड़ो बि कहिड़े ज़ात मां क़बीले मां को मुस्लमान थींदो हो त उन जे क़बीले जा माण्हू पहिरियों उनखे पंहिंजा मारींदा, फयदरिबून यदरिबहुम, ऐं के ताक़त वारा विढ़ंदो बि उन्हनि सां, उहो पंहिंजी जान बचाइण जी कंदो। फजिअतु ऐं हिन असलम, जेॾी महिल मां मुस्लमान थियुसि त पोइ उन खां पोइ छा इहो फ़र्क़ु थियो त जेको बि मर्द को नौजवान मुस्लमान पियो थिए त यानी हज़रत उमर खे चवंदो त तूं मुंहिंजी हिमायत कजां, मथां मूंखे पंहिंजा माइट मारनि। त हिकिड़ो चए पियो, हिकिड़ो आयो मके जो माण्हू, उन अचे हज़रत उमर खे चयो त मां मुस्लमान थियो आहियां, पर हाणे मां हलां थो मामे ॾे पंहिंजे ॾे, वहुल आस इब्न हाशिम, उनजो पुटु हुजे, त उनखे चई त मां तो बाबे खे ॿुधायां त मां मुस्लमान थियो आहियां, पर मूंखे विढ़े त तूं बचाइजां। हज़रत उमर दिलेरो ऐं माण्हू टिजंदा उन खां। आलम तो उहो वठी वियुसि उन जॻह, हज़रत उमर चयोसि हल हल उन जॻह तो, चयुसि हुनखे मां मुस्लमान थियो, कलमो उन जॻह पढ़। فعلمته فدخل البيت قال وذهبت إلى رجل من كبراء قريش لعله أبو جهل فأعلمته فدخل البيت। حضرت عمر उन सां गॾु हो, हिन जो आस बिन वाइल जो पुटु, हुन पीउ खे वञी चयो त मां मुस्लमान, ऐं अबू जहल बि वेठो हुअसि। त ॾिठनि त हाणे उमर गॾु अथसि, हाणे हुनखे कीअं वठनि, जा हुन सां जहिड़ो कीअं कनि, उमर कुटींदुनि। सो हुन टिपड़ी करे हलिया विया। सो ॾिसो न केॾो फ़र्क़ु थियो इन शइ में। ऐं मके में हिकिड़ो माण्हू हूंदो हो, जीअं पाकिस्तान में चवनि त ही के चवंदा न के माण्हू मीडिया आहिनि, त उनखे ख़बर ॿुधाइणी अथई त पाण ई सॼे मुल्क खे ॿुधाए छॾींदो। त मके में अहिड़ो हिकिड़ो माण्हू हो, नालो जमील बिन मामर अल जुमही। जेकी ॻाल्हि माण्हुनि खे पहुचाइणी हूंदी आहे न, त उनखे थोरी ख़बर पहुचाईंदा, उहो पाण ई हर मजलिस में हर ओताकुनि में वञी पाण ई उहे ॻाल्हि सभिनी खे ॿुधाईंदो हो। त हिन हज़रत उमर सोचियो त मां छा कयां, त मां इन सां मिलां, इन खे ॿुधायां। इहो तारीख़ में सभिनी में लिखियलु आहे त इन्नहु कान अनक़ल क़ुरैश लिल हदीस, सभु ख़बरूं इन वटि हूंदियूं। का शइ पुछणी आहे, का शइ कंहिंखां ॿुधाइणो आहे, त इन खां पुछो जमील खां, त इहो पाण ई सभिनि जूं ख़बरूं रखंदो हो। त हज़रत उमर चयो त मां इन सां मिलां। पोइ ॻोल्हे हज़रत जमील खे, इनखे वञी चई पासे ते, अॼु मां तोखे हिकिड़ी नई ख़बर थो ॿुधायां। उनखे वञी चई त जमील मां कलमो पढ़ियो अथई, हाणे तुंहिंजी मर्ज़ी। बसि चई त मां हज़रत उमर चयो त मां रुॻो इहो हुनखे चयो, ही त ईअं वठी भॻो मके जे घिटियुनि में रुॻो छा पियो, इन इब्न ख़त्ताब क़द सबा, इन इब्न ख़त्ताब, उमर इब्न ख़त्ताब जेको आहे पंहिंजे अबनि ॾाॾनि जो दीन छॾे वियो, काफ़िर थी वियो। वक़ाल उमर उमर पोयां उनजे हलंदो पियो थिए, उन्हनि जे पोयां हू भॼंदो हुजे घिटियुनि में, माण्हुनि खे चवंदो त उमर काफ़िर थी वियो, अबनि ॾाॾनि जो दीन छॾियईं। हज़रत उमर पोयां हलंदो वेंदो, चवंदो कज़ाब कज़ाब वलाकिन्नी क़द असलमत। वञी पोयां माण्हू हुन जे पोयां वञी चवंदो त हीउ चए थो काफ़िर थियो, मां चवंदो मां मुस्लमान थियो आहियां। फसारू इलैहि, उते माण्हू गॾु थिया मके जे विच में। सुबुह खां वठी हज़रत उमर सां विढ़णु शुरू कयनि, झेड़ो शुरू कयनि, काफ़िला जे अॻियां एॾी फमा ज़ाल, हाणे घणा हुजनि, हज़रत उमर अकेलो हुजे, थेला हुजनि उहो थेला ॾियनि, मुकूं हणनि उहो मुकूं हणनि। त रिवायतूं अचनि थियूं त जेसि ताईं मंझंदि थी इहो झेड़ो हले पियो हज़रत उमर सां, ऐं माण्हू थकिजी पिया, ऐं हज़रत उमर अञा कोन थको, अञा उन्हनि सां विढ़े पियो, थेला पियो ॾियनि। उन्हनि मां के विढ़ी थकिजी पए पोइ हिते हटी वञे,
ऐं हज़रत उमर उन्हनि सां वरी ॿियनि खे पिया मोकिलजनि त उहो हुनखे चवनि त तूं छो थो ईअं करीं, तूं असां सियाणो आहीं, तूं हीअं आहीं। त ही हुननि खे चए पियो त मां को कहिड़ो ग़लति कमु कयो आहे, मां सही दीन ते आयो आहियां। चवंदो निफ़ालू मां बदालकुम, जेको तव्हांखे करिणो हुजे तव्हां कयो, जेको तव्हांखे पहुची सघे। त उहो जेको रिवायत लिखियो हू चवंदो आहे त तोखे हीअं कंदासीं, बनी उदई जेकी तुंहिंजी जेकी ज़ात आहे उहे तव्हां कोन छॾींदा। त हीउ चवंदो नी ईअं जेको तव्हांखे करिणो हुजे न कयो, जिथे तव्हां पहुची सघो तव्हां कजो। त अहलिफ बिल्लाह लौ अन, हज़रत उमर चवनि त कसम खणी चए अहलिफ बिल्लाह अन लौ कुन्ना सलसमिया, जे असीं 300 माण्हू हुजूं हिते न, त या तव्हांखे मको छॾाईंदासीं या असीं मको छॾे वेंदासीं। औ तरक़्तुमूहा लना, इहा तारीख़ उमर इब्न ख़त्ताब इब्न अल-जौज़ी जे किताब में इहा हिते नुब्ज़ा आहे। हिते मके वारनि फ़ैसिलो कयो त उमर खे मारियूं, घर में मारियूंसि। त हू सभु गॾु थी ऐं विया। ऐं रिवायत करे थो अब्दुल्लाह बिन उमर, हज़रत उमर जो पुटु, युरीदून क़त्लहू फरवा बुख़ारी अन अब्दुल्लाह बिन उमर, बुख़ारी में रिवायत आहे बैनमा हुआ ऐं उमर फिद्दार, घर में वेठो ऐं कुझु ख़ौफ़ दिलि में थियुसि त ही गॾु बि था थियनि ऐं पंहिंजे माण्हुनि खे बि, असांजे पंहिंजे यानी ज़ात वारनि खे बि गॾु बि था कनि। त उहो उन ॾींहुं आयो जाअहुल आस बिन वाइल असहमी अबू अमर, इहो आयो हुन ॾे हज़रत उमर ॾे, इहो हज़रत उमर ॾे अॻ में लिकंदो आयो ऐं सुठा लटा पातल हुजनि साण, इहो दोस्त हुजे हज़रत उमर जो। त हज़रत उमर चयुसि त छा आहे, छा थियो अथई? चई त मां तोखे आयो आहियां तोखे ॿुधाइण त तुंहिंजो जेके हींअर मके जा सरदार आहिनि ऐं उहे सभई गॾु थी हाणे सोचियो अथनि त हाणे तोखे मारियो। हुनखे चई ज़अम क़ौमुक अन्नहुम सयक़्तुलूनक, तोखे क़त्ल कंदा। अन असलम, छो मुस्लमान थिए? त हुन हज़रत उमर चयो ला सबील इलैही, कोन पहुची सघंदा जेको भली सोचनि उन्हनि जे मज़ो। ऐं क़ाल आमंत, मां ईमान आंदो आहे। फ़ख़रज अल-आस फ़लक़िय अन्नास, अचे आस वियो माण्हुनि जे विच में ऐं उन्हनि खे छा चई त उन्हनि खे वञी हिन हज़रत उमर जो दोस्त हो, खणी मुस्लमान कोन हो, उन्हनि खे वञी ॿाहिरि ठही त पोइ वॾी ख़लक़ बि थी अचे, लठियूं तरारूं सभु हुननि जे हथ में आहिनि। त हुननि माण्हुनि खे चई त हिन थोरी तूं केॾे था वञो? ही इब्न ख़त्ताब उमर जेको मुस्लमान थियो सबा दीन छॾे वियो, असां अबा जो हाणे इनखे मारण था वञूं। त हिन चवनि त ला सबील लकुम इलैही, तव्हां कोन पहुची सघंदो उमर इब्न ख़त्ताब खे, सुठो अथव अॼु जो बुछड़ा थींदव ऐं मोटी वञो त बहितर अथव। त इहो रिवायत हुन दोस्त हुन माण्हुनि खे सभु मोटाए छॾी, जीअं न त इहो नुक़सान करे विझनि हा। हिते इब्न अब्बास जॾहिं मदीने में आहे त उहो पुछे पियो हज़रत उमर खां त जेॾीमहिल तूं मुस्लमान थिए त तोखे ॾाढी माण्हू विढ़ण जे लाइ पिया अचनि, छा उन टाइम में तोखे सोच ई त मां विढ़ां सभिनि सां? त हुन हज़रत उमर चयोसि मूंखां अॻु में उन हज़रत अब्बास पुछियुसि तुंहिंजो नालो फारूक छो रखियो? हुन चई त मूंखां अॻु में मुस्लमान थियो सईदना हमज़ा क़ब्ली बि सलासति अय्याम, 3 ॾींहं अॻु में। ऐं मुस्लमाननि जी वॾी इज़त थी छो जो सईदना हमज़ा मुस्लमान थियो। त चई त मां साईं ॾे नबी करीम सां मिलुसि ऐं हुनखे चई त असां हक़ ते न आहियूं या रसूल अल्लाह। चई हक़ ते हो, चई पोइ असीं छो था टिजूं, या असां मरंदासीं? नबी करीम चयुसि भला वल्लज़ी नफ़्सी बियदिही, असीं हक़ ते आहियूं। नबी करीम असीं त हक़ ते आहियूं। त हुनखे हज़रत उमर चयो त वन मितना वन हुयीना, जे जहिड़ा हुजूं या मरी वञूं, असीं छो था हिननि खां टिजूं? त छो असीं लिकी इबादत पंहिंजी कयूं, छो लिकी निमाज़ पढ़ूं? अलाह साईं तोखे हक़ ते मोकिलियो आहे, हक़ जे लाइ मोकिलियो आहे, छो असीं निकिरी ॿाहिरि ऐं सभिनि जॻह कलमो पढ़ूं, क़ुर पढ़ूं, सफ़ करे हलूं? त सईदना हमज़ा बि उहो बि उन सां गॾु उन टाइम में उते हो। त इहा ॻाल्हि हुन हज़रत उमर कई। हज़रत हमज़ा बि चयुसि या रसूल अल्लाह छो था टिजूं, असीं निकिरूं। पोइ मुस्लमान सभु नबी करीम अॻियां थियो ऐं 2 लेनूं ठहिनि, हिकिड़ी लेन में हज़रत हमज़ा हो, ॿी लेन में हज़रत उमर निकिरी ऐं कलमो पढ़ंदे पढ़ंदे मके जी घिटियुनि मां वञी मस्जिद अल हराम काबतुल्लाह जे अॻियां वञी कुरैश सभु वेठी हुई ऐं हमज़ा हेॾां हुजे हिकिड़े लेन में, ॿी लेन में हज़रत उमर हुजे ऐं हुननि उते सभिनि खे चवंदा हज़रत हमज़ा पंहिंजे लेन जेको वठी आयो हुनखे चई निमाज़ ते पढ़ो, केरु तव्हांजो नालो न वठंदो। साईं हज़रत फारूक
उमर चवनि था निमाज़ हिते पढ़ो, मां वेठो आहियां मुंहिंजी लेन में, जेके बि केरु कंहिंजे वेझे तोखे कंहिंखे बि तकलीफ़ न ईंदी। इहा तारीख़ उमर किताब इब्न जोज़ी में आहे। त उन पहिरियों निमाज़ मुस्लमाननि पढ़ी इज़त सां। हिते हज़रत अब्बास खे ख़बर पई, नबी जो चाचे खे, त नबी करीम उमर फारूक जो नालो रखियो अल फारूक। हिते हज़रत उमर चयो अब्बास खे त मूंखे उन ॾींहं खां वठी नबी करीम फारूक चवंदो, छो जो बातिल ऐं कूड़ खे ऐं इस्लाम खे धार करण जो ॾींहुं इहो हो जेॾी महिल हज़रत उमर नबी करीम खे चयो त असीं छो था डिॼूं, असीं हाली सभिनि जे अॻियां काबिल अॻियां निमाज़ पढ़ंदासीं। وكان ابن مسعود رضي الله عنه يقول ما كنا نقدر أن نصلي عند الكعبة حتى أسلم عمر. इहो मुख़्तसर सीरा किताब में आहे। त उहो अब्दुल्ला बिन मसूद चए थो त असां कॾहिं बि काफ़िला जी निमाज़ न पढ़ी सघियासीं जेसि ताईं हज़रत उमर मुस्लमान थियो, कलमो पढ़ी, पोइ असीं काफ़िला जी निमाज़ पढ़ी शुरू कई। ऐं हिते ॿियो सहाबी बि सीरत में सुहैब नालो सुहैब बिन सिनान रूमी रज़ियल्लाहु अन्हु, उन चयो त लम्मा अस्लम उमर ज़हर अल इस्लाम। उमर मुस्लमान थियो त उन टाइम में इस्लाम जो कलमो ऐं असीं उन ॾे तबलीग माण्हुनि जे अॻियां करे सघियासीं। आलानिया जलसना हौल अल बैत, काफ़िला जे अॻियां वेही सघियासीं, हिलक़न हिलक़ यानी गॾु थी, वतुफ़ना बिल बैत ऐं तवाफ़ करे सघियासीं, वंतसफ़ना मिन ग़लज़ाइना ऐं जेके असांखे ड्रिॼारींदा हुआ, असांखे डपु ॾींदा हुआ, वरददना अलैहिम बाअद मा याती, जेके असांखे ॾिसींदा हुआ त असीं उन्हनि जे अॻियां नज़र खणी न ॾिसी सघंदासीं, उन्हनि खे असीं नज़र करे विझी ऐं उन्हनि खे ॾिसंदा हुआसीं। इहो सहाबी सिनान रूमी उहो थो चए। ॿिए हदीस में आहे इहो जेको आहे अब्दुल्लाह बिन मसऊद, वो चए थो मा ज़िन्ना अअज़्ज़ा मुंज़ु अस्लम उमर। इहो साहिब बुखारी में उन चए थो, इहो साहिब अब्दुल्लाह बिन मसऊद चए थो जेसि ताईं असीं अॻ में टिजंदासीं काफ़िरनि खां, पर हज़रत उमर जंहिं महिल मुस्लमान थियो त मुंहुं मथे करे असीं मके में हलियासीं ऐं असांखे इज़त मिली। हिते रिवायतुनि में जेके किताबनि मुख़्तलिफ़ सीरतुनि में तक़रीबन 4-5 किताब, उन्हनि जे सभिनी में इहो लिखनि था त जंहिं महिल इहे 2 माण्हू मुस्लमान थिया, सईदना हमज़ा ऐं हज़रत उमर, ईअं माण्हुनि सम्झो त हाणे झुड़ सिज खां परे थी वियो, हाणे असांखे इज़त मिली वई। पोइ हिक ॿिए खे नसीहत करणु शुरू कयनि। अख़दत साहिबत क़श वफ़ाक़ल मुशरिकून, ऐं मुशरिकनि जे ईअं जीअं नशो हुननि जो ख़तमु थी वियो सन पिया, त हाणे सहाबी जेके नबी करीम ऐं उन सां गॾु जेके हा तवाफ़ में बि अचनि था, गॾु काफ़िला वटि निमाज़ पढ़नि बि था, ऐं जेके अॻ में उन्हनि खे गेलींदा हुआ, मोचड़ंदा, हाणे उन्हनि खां उहो अज़ाब बि उन्हनि मां बि ख़तमु थी वियो। उन नकाल बिल मुस्लिमीन, ऐं हाणे नबी करीम अचे उन्हनि सां गॾु काफ़िला वटि अॻियां निमाज़ पढ़ंदो हो ऐं उन्हनि खे वेही नसीहत कंदो हो, ऐं कोन टिजंदा जीअं न त अॻ में हिननि खे विढ़ंदा हुआ, उते धका हणंदा हुआ। ऐं जेके ख़ासि जेके मिसकीन माण्हू सफ़ा कमज़ोर हुआ, जंहिंजी ज़ातियूं हल्कियूं हूंदियूं, त उहे उस ते अचे वेही काफ़िला जे अॻियां सभिनि जे अॻियां, ऐं दावत ॿियनि खे बि ॾींदा हुआ, जेके माण्हू ॿाहिरां ईंदा हुआ उन्हनि खे बि तबलीग कंदा हुआ, ऐं माण्हुनि खे डिॼंदा कोन, छो जो हाणे हुननि जे पोयां हिकिड़ी टेक वॾी थी वई। हिते सीरत में अचे थो, हदीस में अचे थो इब्न काब अल क़ुरज़ी त उतबा बिन रबिया, इहो नबी जो माइट बि थिए पर वॾो दिलेर हो ऐं सरदार हो, उन मके वारनि जे काफ़िरनि खे चयो त छा भला हाणे कुझु त करिणो आहे, या बसि हाणे चुपड़ी करे वेही रहंदो, जीअं चवंदा न हाणे चूड़ियूं पाए वेहो, हिननि खे ॾाढो ॻाल्हाई। चई हुननि चयोसि हाणे छा कयूं, असांजा वॾा दिलेर हिकिड़ा 2 उन्हनि सां शेर थी विया आहिनि। त हुन चयो न उतबा बिन रबिया कि मूंखे छॾियो, मां वञा नबी करीम ॾे, ऐं वेठो आहे कातिला जे, मां हुन सां ॻाल्हायां ऐं हुनखे मां कुझु ऑफर ॾियां थो। अक़ूम इला मुहम्मद फ़उकल्लिमु वअअरिद अलैहि उमूरन लअल्लहु यक़बल, उन्हनि खे ऑफर कुझु ॾियां थो, मन क़बूल करे असांजो पंहिंजो आहे भला, फनुअतीह अय्युहा शाअ वयकुफ़ अन्ना, चुप करे हे माण्हुनि खे तबलीग न करे ऐं इस्लाम न आणे, ऐं हल मां ॻाल्हायांसि थो। त हुननि चयोसीं त घटि वधीक न ॻाल्हाइजांइ, छो जो हुन भरिसां वेठो आहे सईदना हमज़ा ऐं उमर, त हुन सहाबी बि वेठा। त हिन चयो त मां न हुन सां दिलि कुर्ब सां वञी मां ॻाल्हाईंदोसांसि, नरमाई सां। त हिन खे चवनि जे अबुल वलीद उथी तूं ॻाल्हाए सघंदेसि, असीं टिजूं था, ही असांखे विढ़ंदा, वञी तूं ॻाल्हाइसि। त उते उतबा रबिया उथियो, वञी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे वञी वेठो, ऐं हुन टाइम में हुन जे भरिसां नबी करीम वञी वेही ऐं चयसि या इब्न अख़ी, ओ मुंहिंजा भाइटिया,
इन्नक मिन्ना हैथु क़द अलिमत, तूं ॾिस केॾो असां ॾे प्यारो हुई, असांजे विच में हुई, असांजो ई माण्हू हुई। हाणे ॾिस हिते कुर्ब सां कीअं पियो ॻाल्हाएसि, यानी असां तुंहिंजी वॾी इज़त था कयूं, तुंहिंजी इज़त था कयूं, ऐं तूं इज़त वारो आहीं फिल आशीरा, ऐं तूं असांजे विच में पंहिंजी ज़ात असांजी आहे ऐं असांजे विच में आहीं, ऐं तुंहिंजो नसब बि तमामु बहितरु आहे। इन अतई त क़ौमक बि अमरन अज़ीम, तूं अहिड़ियूं नयूं नयूं ॻाल्हियूं अची असांजे क़ौम जे विचनि में, असांजे विच में आंदी, अहिड़ियूं ॻाल्हियूं आंदियूं अथई। असांजे बूतनि उहो सफ़हत बि अहलामिन, असांजा ख़्वाब वॾा वॾा ख़तमु करे छॾी, वञी चई त तूं भाइटियो करे छॾींसि, चईंसि असांजा ख़्वाब असांजा सभु ख़राबु करे छॾी। वड़िबत आलिहतना, असांजे बूतनि खे तूं हींअर ऐब बि थो कढी, ऐं उन्हनि खे, ऐं उन्हनि जो असांजो अबनि ॾाॾनि जो दीन बि छॾे ॾिनई। उहा कफ़र त बि बिमा मदा, जेके असांखां अॻ में हुआ वॾा जेके बुज़ुर्ग विया उहे सभु ग़लति आहे। मदा मिन आबाइना फस्मा मिनी, इहे सभु शयूं, इहे जेके पुराणा असांजा ॾाॾा सभु मरी विया, तुंहिंजा बि ॾाॾा, छा इहे सभु ग़लति आहे, चरिया हा, कोन सम्झंदा, तूं असांजे विच में असांजे फितनो छो थो करीं। त नबी करीम चुपड़ी करे ॿुधेसि पियो, वॾो हो ऐं सरदार हो पंहिंजे क़ौम जो। फस्त मां चईंसि भला मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अबुल वलीद इहो जो उतबा बिन रबिया चएसि थो, इन्नी आअरिदु अलैक उमूर, मां तोखे के आफ़रू ॾियां थो, फंज़ुर फ़ीहा लअल्लक तक़बलु मिन्हा बादा, ॿुध मुंहिंजो ॻाल्हि, पोइ जे क़बूल करी नथो करी, सियाणा माण्हुनि जे ॻाल्हाइण कीअं आहे, इहे जेके हूंदा आहिनि सरदार पंहिंजे क़ौमनि जा। चईसि मुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुध, पोइ जे तोखे वणे पोइ क़बूल करजे, न त न। त नबी करीम चएसि ॿुधा, फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुल या अबल वलीद, केॾी इज़त कयईंसि, चईंसि अबुल वलीद, हिते कंहिंजी इज़त अरबनि में कबी आहे त पंहिंजे पुट जे नाले सां सॾु कबो आहे, असां पाकिस्तान में इहा शइ कान्हे, पर हिते ईअं कंदा आहिनि, के मुंहिंजो छोकिरो मिसाल अब्दुर्रहमान आहे त मूंखे नाले सां न केरु सॾींदो, जे इज़त कंदो चवंदो अबू अब्दुर्रहमान, उहो अब्दुर्रहमान जा पीउ, त हुनखे त नबी करीम हिनखे इहो चयो, या अबल वलीद, ॿुधा छा थो चवणु आयो हुई, त अबुल वलीद क़ुल या अबल वलीद इस्म, त चईसि ॿुध, या बिन अखी, उहो मुंहिंजा भाइट, इन कुंत इन्नमा तुरीदु तुरीद मां जिअत बिही, जेके तूं जे कॾहिं तूं ही सभु ॻाल्हियूं असांखे विढ़ाइण जे लाइ आयो आहीं, जा इन खे जे तूं इहा सभु ॻाल्हियूं या नयूं ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि, तोखे पैसा खपनि, इन कुंत तुरीद मां अमवालना मालन व इन कुंत तुरीद, जे पैसा खपनि, या ऑफर थो ॾिएसि, तूं इहे सभु ॻाल्हियूं जेके असांजे विच में शुरू कयूं आहिनि पैसनि जे करे, त असीं सभई मके वारा पैसा सभिनि खां वठी तोखे, असां सॼे मके वारनि खां वधि में वधि पैसो तोखे ॾेई छॾींदासीं। तुरीद बि इहे पैसा, जेके पैसा खपनि तोखे मिलंदा, ऐं सॼे मके में तूं असां सभिनि खां पैसा वधीक तोखे हूंदा। वइन कुंत तुरीद शरफ़न, जे तोखे इज़त खपे, इज़त इज़त जेकी आहे उहे इन्हनि वटि वॾी शइ हूंदी हुई। हिते हिकिड़ी शइ ॿुधाईंदो हलंदो आहे त दोस्तनि खे, त हीअ ईअं मके में माण्हू जीअं आम माण्हू ॻोठनि में रहंदा ईअं न रहंदा, हिन जी वॾी तरतीब तंज़ीम हूंदी, कीअं हूंदी त मको सॼी दुनिया माण्हू ईंदा हज करणु, त हिननि पंहिंजी ज़ातियूं जेके आहिनि उन्हनि मके में सभु कम विराए छॾिया हुआ, जेके मुख़्तसर थोरो ॿुधायूं त असदाना, यानी हिकिड़ी असदाना इहो छा आहे, काबतला जी आज़ान ॾियणु, यानी इहो आज़ान छा हींअर असांजे इस्लाम जी आज़ान जो न, उहो आज़ान हज जी ॾींदा, अॼु हाणे हज शुरू आहे इहो, ऐं काबतला जे दरवाज़े खोलणु इहो हूंदी हुई कंहिं वटि बनु अब्दिद्दार औलाद अबी तलहा इब्न अब्दुल उज़्ज़ा, इहा इन वटि हूंदी, इन्हनि वटि हूंदी इहा इज़त कुरैश वारनि वटि। असिक़ाया छा आहे, यानी उहो माण्हू उन जी क़ौम, यानी ज़ातुनि जो जेके कुरैश में हूंदियूं, उहो छा कंदो, हाजिन खे पाणी पीआरंदो, पाणी बि कहिड़ो, अलमा अल मनक़ू बिज़बीब, किताब में आहे त उहे माण्हू छा कंदा, हाजी जन ईंदा त जेको तुंहिंजो कमु आहे तोखे करिणो आहे, तुंहिंजी ज़ात वारनि खे सभिनि खे, मिसाल कोर चाहनि माछी आहिनि सोलंगी आहिनि, त उहा तुंहिंजो कमु आहे। इहे सिकाया कंहिं वटि हूंदो, बनु हाशिम, इहे नबी करीम जे ख़ानदान, उन वटि इहा हूंदी त इहे पाणी ज़मज़म जो किशमिश सां गॾाए जीअं शरबत ठहंदो आहे ईअं ठाहे, इहो अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब जे हथ में सरदार इहो हूंदो बनु हाशिम जो, ऐं इहो इन जे हथ में हूंदो। ॿियो अर रिफ़ाद छा आहे, इहो तक़ूम अला इताम अलहुज्जाज वक़ूत कुरैश कुल्ल मौसिम, इन जो छा आहे, इहो हूंदो बनु हाशिम वटि, इहा बि यानी हाजिन खे खाधो पीतो खाराइण फ्री मुख़्तमी,
इहो बनु हाशिम कंदा इन्हनि इहो इहो नबी करीम जे ख़ानदान ते जेकी नबी जी ज़ात हूंदी बनु हाशिम इहो उन्हनि जो कमु हूंदो। ॿियो हूंदो राया। राया इहा छा आहे? इहा कान त जेके जे कुरैश किथे जंग ते थी निकिरे त इहा कंहिंजे हथ में हूंदो झंडो बनु अब्दिदार। इहे बनु अब्दिदार इहा जेकी ज़ात हूंदी न इहा इन्हनि जे हथ में हूंदी जेको झंडो या जंग जे लाइ तयारी अलक़ियादा यानी जे फ़ौज हल इहो झंडो उन्हनि जो हूंदो बनु अब्दिदार। ऐं इमारत मां अलक़ियादा कंहिं वटि हूंदी यानी जेको फ़ौज जो कमांडर जे थिए या फ़ौज जे हलाइण जे लाइ या उहो उन जे पोयां हलंदो या तिजारत या सफ़र में इहो हूंदो बनु अब्द शम्स यानी इहो अबू सुफियान बिन हर्ब जेको हूंदो सरदार इहो उन्हनि जो कमु हूंदो अलक़ियादा। 5 नंबर इहो छहों हूंदो आहे इश्नाक़ दियात यानी जे झेड़ो थी पियो किथे बि मके में ॿिए इज़ातुनि जे विच में त उहो उन्हनि जो कंहिंजो हूंदो बनु तईम। इहे बनु तईम क़बीलो हूंदो त इहे छा कंदा फ़ैसिला उहो उन्हनि झेड़नि जा कंदा हुआ। ऐं जो को क़त्ल थी पियो या को कंहिंखे धक लॻी पिया तावीलात इहे हर जंग खां पोइ या हर झेड़े खां पोइ बनु तईम इहो उन्हनि जो कमु हूंदो जेके जंहिं मां उन क़ौम मां बनी तईम मां हो अबू बकर सिद्दीक़। त इहो उन्हनि जो उन 6 नंबर इहो कमु हूंदो आहे। 7 नंबर अल क़ुब्बा ख़ैमह तुदरब लिल हुज्जाज यानी इहो कमु कहिड़ो हूंदो यानी त जे हाजी अचण खां अॻु में ही तयारियूं कंदा हुआ ऐं उन में फ़ौजी रखंदा हुआ कमांड रखंदा हुआ जे लाइ त मतां हाजिन खे केरु फुरे यानी मके जे वेझे ओसे पासे। हाणे इहो कमु कंहिंजो हूंदो बनु मखज़ूम। बनु मखज़ूम जो क़बीलो वॾो हूंदो ऐं इहो जंहिंमां ख़ालिद बिन वलीद असांजो सईदना ख़ालिद इहो इन्हनि जो कमु हूंदो। ॿियो अल आइन्ना इहो कमु विरहायल हूंदा इहे क़बीलनि जे वेदल। आइन्ना छा आहे? यानी जेके अचनि था माण्हू जे फ़ौज में तयारु थी थिए या जंग ते किथे वञनि था कुरैश त उन्हनि जे ॾाचिन खे घोड़नि खे ऐं खाधो पीतो जंग में जेको हूंदो उहो कंहिं वटि हूंदो इहो सॼो जीअं वज़ीर ठहंदा आहिनि हींअर बादशाह हूंदो आहे पोइ वज़ीर पोइ अमीर इहो हूंदो बनु मखज़ूम। इहे बि ख़ालिद बिन वलीद जे हथनि जे उन जे क़ौम में हथु हूंदो इहा शइ। ॿियो असफ़ारा 9 नंबर इहे वज़ीर आहिनि सभु इन मके में विरहायल हूंदा सफ़ारा यानी इहो छा कंदा त इहे को बि मके ॿियूं ज़ातियूं अचनि थियूं ॿाहिरां जे ॿियनि परे खां अचनि त पोइ उन्हनि खे उहे ईअं न ईंदा पहिरियों माण्हू मोकिलींदा उहो माण्हू मोकिलींदा त भाई असांजो क़बीलो हज ते अचे थो या उमिरि ते अचे थो असांजे लाइ जॻहियूं ठाहियो ऐं असां ते एतिराज़ न कजो छो जे घणा ईंदा अकेला ईंदा त उन में को मुश्किल न आहे। इहो कंहिंजे हथ में हूंदो इहो 9 नंबर सभु यानी कमु इहो बनु आदी। केरु आहिनि बनु आदी? इहा हज़रत उमर जो क़ौम। इन्हनि जे क़ौम खां सवाइ केर बि मके में न अची सघंदो जे लाॻीता 10 माण्हू बि न अचनि बाक़ी उन 10 खां घटि उन्हनि जी मर्ज़ी केॾीमहिल बि अचनि राति जो ॾींहं जो पर जे वधीक ईंदा त लाॻीतो हज़रत उमर जे क़ौम बनी आदी खां इजाज़त खां सवाइ न अची सघंदा। ठीकु आहे। 10 नंबर चाहियल ऐसार। इहो चाहियल ऐसार इहो बनु जुमह क़बीलो मके में उहे छा कंदा हुआ त इशराफ़ अल सिहाम लती कान इस्तक़सिमून जे को बि जहिड़ो थियो फ़ैसिलो न ठहियो त पोइ इहे चवंदा आहिनि क़ुरा जीअं कंदा हुआ त यानी फ़ैसिले करण खां क़ुरा नाला लिखी कागरनि ते या ही करे या हू करे क़ुरा सिंधी खे मूंखे विसरी थो वञे छा चवंदा आहिनि पर उनखे उहो करे पोइ क़ुरा उहो कागर जेके कढण वारा हूंदा हुआ त फ़ैसिलो कंहिंजे हक़ में थिए या छा कजे उहो बनु जुमह इहो क़बीलो हूंदो उहो उन्हनि वटि इहा हूंदी। ॿियो 11 नंबर विज़ारत जेकी मके में हूंदी अल मशहूरा इस्तिशार सफ़र उमर हम बाद तजम्मु कुरैश अला राय जे कहिड़ो बि जंग ते वञिणो आहे त मशहूरो कंहिं वटि थिए किथे थिए इहो हूंदो हो बनी असद। इहो क़बीला हूंदो मके में उन्हनि जे घर उन्हनि जे पोड़नि वटि उन्हनि वटि फ़ैसिला इहे वेही मशहूरो कंदा हुआ। 11 नंबर इहो हूंदो। 12 हूंदो अमवाल अल मुहजरा इहो बि हिकिड़ो विज़ारत जेके माण्हू हज ते ईंदा हुआ त मके जे लाइ के सोन खणी ईंदा हुआ के पैसा खणी ईंदा हुआ त उहे केरु उन्हनि जी संभाल करे कंहिं वटि हुजे वरी उन मां ख़र्च थींदो हो उन्हनि मां ख़र्च थींदो हो जेके माण्हू हाजी अचनि था उहो हूंदो बनु सहम। इहो क़बीलो मके में हूंदो। इहो या 12 विज़ारत। 13 चाहे नदुआ हिकिड़ो यानी वॾो हुजे घर ठाहींदा आहिनि जीअं या ओताक वॾी जे मके में जेको यानी को बि मशवरो कंदा त घिटियुनि खे विकिरो कयूं या काफ़िला खे ड्रायूं या कयूं त दार नदुआ इहो कंहिं ठाहियो नबी जे हिकु ॾाॾे ठाहियो
بنا قصي बिन किलाब। इहे दार ठही उन टाइम खां वठी जीअं 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 विज़ारत थिए या वॾी ओताक थिए त उहा उन्हनि जे हथनि में हूंदी। कंहिंखे माण्हुनि खे गॾु कयो, बसि सभिनि ज़ातियुनि खे गॾु कयो त असांखे हीउ फ़ैसिलो करिणो आहे। त इहे 13 विज़ारत जेके हूंदी हुई मके में, इहा विरहायल कमु हिननि जो हूंदो। त हाणे इन्हनि असांखे इन्हनि शइ मां ॿुधाइण में फ़ाइदो कहिड़ो, मां अॻिते ॿुधाईंदोसांव त ही नबी करीम जेके हिननि नबी करीम जे ख़ानदान में ॾिसो था त हुननि खे सिर्फ़ु 2 शयूं मिलियल हुयूं बनु हाशिम खे, असिकाया व रिफ़ादा। 2 शयूं मिलियल हुयूं नबी जे ख़ानदान खे। त मके जा काफ़िर ॿिया जेके आहिनि सरदार, उहे छो ईमान न पिया आणनि? इहा ई हुननि खे हसद हो त असांजे हींअर इहे बनु हाशिम खे 2 विज़ारतूं ॾिनियूं आहिनि, 2 कम ॾिना आहिनि। हाणे जे ही था चवनि त असां मां नबी आहे, पोइ हाणे हिननि वटि त कमु सॼो हिननि वटि थींदो, बनी हाशिम वटि। तंहिंजे इन ज़िद में हू मरनि पिया। हिते थोरी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं त ॾिसो न, इहे ज़िद में ही सभु विज़ारतूं मके में हाजियुनि जी ख़िदमत ते लड़ंदा त हीअ ख़िदमत असांखे मिले, हीअ ख़िदमत असांखे मिले। हिकिड़ी ॻाल्हि अचे थी, अॻिते वेंदी असांजी सीरत में, त बद्र जी लड़ाई में हिकिड़ो काफ़िर अचे, उहो बि पंहिंजे क़ौम जो सरदार हो। उहो अचे अबू जहल जे भरिसां अचे, चईंसि त तूं भला नबी जो चाचो बि आहीं, छा थो सम्झी मोहम्मद सच ते आहे या न? त हुन चयोसि वई हक़ वल्लाह इन मुहम्मदन लअला हक़, मोहम्मद सच ते आहे। चईंसि पोइ छो वाला मन क़ातिल, छो असीं हुन सां विढ़ूं? चई त यानी असां हींअर जेके असां में मके में सभु शइ विरहायल आहे विज़ारतूं, पर हाणे बनु हाशिम था चवनि त असांजो नबी आहे। जे ही असीं हिनखे मञींदासीं त ही नबी आहे, पोइ असांजी ज़ातुनि खे ॿियनि खे छा बचंदो? असां सभु हिननि जे पोयां थियूं न। त हुन ॾिस न, अबू जहल पाण सच मञे पियो त मुंहिंजो भाइटो सच ते आहे, पर हाणे सभु शइ कमु विरायल आहिनि, ही हाजियुनि जी ही शइ, हिननि जे हथ में ही शइ, पर हाणे इन ज़िद में ॾिस नबी जी दुश्मनी कई। ऐं हुनखे चयईं त न मोहम्मद सही सच ते आहे, पर असीं जे इन शइ जी तस्लीम कंदासीं त पोइ असांजी हड़ वई न, पोइ सभु कम हुन जे हथ में थींदा मुहम्मद जे में। तंहिंजे करे असीं लड़ूंसि था, तंहिंजे करे असीं हुन सां विढ़ूं था। इहो सभु छा आहे? ज़िद। जीअं असांजे पाकिस्तान में हींअर बि अॼो कल्ह बि जेके ॾिसो था न, ॿिया बि फ़िरका आहिनि या छा पंहिंजे पाण खे सम्झनि था, उन्हनि खे असीं ॿुधाईंदासीं अलाह रसूल हीअं चए थो, त चवंदा असांखे ख़बर आहे, पर असीं पंहिंजे मज़हब ते हलंदासीं, असीं पंहिंजे मुर्शिद ते ॻाल्हि ते हलंदासीं, असीं पंहिंजे तरीक़े ते हलंदासीं, तव्हांजे तरीक़े ते कोन हलंदासीं। इहो छा आहे? इहो हिकिड़ो ज़िद। इंसान जेको हक़ु चाहींदो कॾहिं बि इन जी शइ जे वेझे न ईंदो, छो जो हक़ु आहे, उनजे पोयां हलणो आहे असांखे। अचूं था जिथे जेको आयो नबी करीम ॾे, इहो इन हुनखे हिकिड़ो आफ़रो ॾियणु, अबल वलीद जेॾीमहिल आयो नबी करीम, हुनखे चयो वइन कुंत तुरीदु शरफन सवदनाक अलैना, जे मोहम्मद जे तोखे इज़त खपे, असीं जे चाहीं त तोखे मके जे जेके बि सरदार असां सभई तुंहिंजे हेठां थियूं ऐं तूं ई मथां थी, असांजे भला ठीकु आहे, तोखे उहा इज़त ॾियूं था। हत ला नक़ता अमरन, कहिड़ो बि असीं ॻाल्हि न कंदासीं जेसि ताईं तूं उन शइ में राज़ी हुजी ऐं मशवरो तोखां करे, पोइ असीं त उहा पोइ असीं तो कंदासीं। जा चईंसि जा इहा न त वइन कुन त तुरी तो मुल्कनि, जे तूं चाहींदो त मां बादशाह थियां त मलक न ॻाल्हि न, भला तोखे ठीकु आहे, तोखे बादशाह करे था कयूं रखूं असां मके जे सभिनि जे मथां। वैंकान हादी अतीक रही जा त ॾिसी सम्झी थो, जेको हींअर चईं थो तूं वाही थो अचे, इहो जिन आहे या शैतान आहे तोॾे अचे थो, या अती करे ऐं इन खे नथो मोटाए सघे। ला तस्ततिउ रद्द अन नफ्सिक तलबना लक तिब, जे चाहीं त इहो शइ जेके तोखे थिए बि थी, भला डॉक्टर घुरायूं ऐं जेके काहिन हूंदा आहिनि उहे अचे ऐं उहे अचे तोते पढ़ाई कनि त ठीकु थी, जे इहो बि ऑफर अथई त उहो बि बदल, असीं पंहिंजा पैसा ख़र्चु कंदासीं जेसि ताईं तूं ठीकु थी इन शइ मां। त इहे सभई ऑफरूं इन ॾिनियूं आहिनि अबुल वलीद हुन नबी करीम खे। ऐं चईंसि त इहे थींदा रहंदियूं आहिनि, इहे बीमारियूं जेके आहिनि न आम थींदियूं आहिनि, माण्हुनि खे घणो चवंदा आहिनि असीं ईअं था ॾिसूं, असीं हीअं था ॾिसूं, लॻे थो तोखे बि इहो ताबिअ अला रजुल हता युदावा, इन में इलाजु कराईंदासीं तोखे, इन में तूं परेशान बि न थी। त हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहुं मथे करे ऐं अबुल वलीद खे चई अफ़रग़्त, ॻाल्हियूं सभु करे छॾी। ॾिसो न नबी करीम जो इख़लाक़, छॾींसि सभु शइ, चईंसि त अफ़रग़्त, त उतबा जेको अबुल वलीद फ़रग़्त उतबा, त नबी करीम उनखे चयो अफ़रग़्त, त हुन चयोसि हा। त नबी करीम चयोसि ॿुधी सभु ॻाल्हियूं, उन खां पोइ चईं अफ़रग़्त या अबुल वलीद, चईंसि नअम, क़ाल नअम,
قال فاسمع مني، हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। नबी करीम हुनखे चए थो त हाणे तुंहिंजियूं ॻाल्हियूं मां सभु ॿुधियूं आहिनि। फस्मा मिन्नी क़ाल अफ़अल, मां ॿुधंदुसि ॻाल्हि जीअं तूं मुंहिंजी ॿुधी। त नबी करीम चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम حاميم تنزيل من الرحمن الرحيم كتاب فصلت آياته قرآنا عربيا لقوم يعلمون। यानी आयतूं पढ़ी ऐं तर्जुमो बि कंदो थो हलां त थोरो थोरो सम्झनि। हामीम जो अल्लाह इल्मुल ग़ैब में कंहिंखे ख़बर करे। तंज़ील मिनर रहमान रहीम, ही अल्लाह जो कलाम आसमान मां लथो आहे, अल्लाह जे तरफ़ां आयो आहे। किताब फुस्सिलत आयातु, अल्लाह साईं चए थो हिन कलाम जेके हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ में तव्हांखे मौजिज़ा ॾिसण में आयातु क़ुरआन अरबियन, ही जेको लफ़्ज़ जेके अरबी आहिनि, लिक़ौमी यअलमून, ही जेके अरबी ज़बान सां क़ुरान जा लफ़्ज़ अचनि था, बशीरन व नज़ीरा, डिॼाण ऐं बिशारत ॾियण। फ़अअरज़ अक्सरुहुम, इन खे ॿुधण क़ुरान खां घणा पासो करे वेंदा। फ़हुम ला यस्माऊन, न ॿुधंदा इन क़ुरान खे। अलाह साईं चए थो जेको नथो ॿुधणु चाहे उहो न ॿुधंदो। वक़ालू क़ुलूबुना फ़ी अकिन्ना, के चवंदा त असांजे दिलि में ई कोन थो लॻे, ऐं हीउ जेको तूं पढ़ी थो असांखे दिलि में कोन थो लॻे। फ़ी वक़ालू क़ुलूबुना फ़ी अकिन्ना मिम्मा तदऊनना इलैहि, जेको तूं असांखे ॿुधाई वेठो हुयो कलाम, असांखे एतिरो सम्झ में बि कोन थो अचे। ईअं इहो आयतूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरत फुस्सिलत जेकी पहिरीं आयत खां 5 ताईं, इहो नबी करीम इन ते अबुल वलीद ते पढ़ियो। हिते ॾिसो न, उतबा ग़ैर मुस्लिम हो अबुल वलीद, पर हिन नबी करीम जे सफ़ा दिलि सां पियो ॿुधे ऐं सफ़ा ख़ामोशी सां। वअल्क़ा यदैहि ख़ल्फ़ ज़हरे, पंहिंजे हथ पोयां पुठीअ जे करे छॾिया हाणे मां, ऐं ॿुधे पियो चङी तरह। ऐं जेॾीमहिल नबी करीम पंहिंजी आयतूं सभु पढ़ी ऐं नबी करीम इन सूरत में सजदो जेॾीमहिल आयो त नबी करीम सजदो कयो। हिते उतबा नबी करीम सजदो करे ऐं उथियो, ऐं उहो उथी त चईंसि या अबल वलीद असमिअत, ॿुधई अलाह जो कलाम, त छा थो चए, छा थो सम्झे। फ़क़ाम अन्हु उतबा इला अस्हाबिहि, डिॼी वियो सफ़ा उतबा, इहो उतबा इहो बिन रबीआ, उथी ऐं जल्दी क़ुरैश वारनि जेके वेठा जंहिं मोकिलियो हुउसि उन्हनि ॾे वियो। उन्हनि परे खां ॾिठो उतबा थड़कंदो पियो अचे, त चयूं त वल्लाही ही जेको जंहिं मुंहं सां वियो हो उन मुंहं सां न मोटियो अथव, मुंहुं ई मटिजी वियो अथसि। इन्नहु वल्लाहि लक़द रजअ बग़ैर अलवजह अलज़ी ज़हब बिह फलम्मा जलस इलैहिम, जेॾीमहिल उन्हनि जे अचे विच में अचे वेठो हो त हुननि खे चवनि मां छा थियो, मां वराअक या अबल वलीद, छा थो सम्झी। क़ाल वराई अन्नी समिअतु क़ौल अल्लाह, मां त अल्लाह जा लफ़्ज़ ॿुधी आहियो, मां समिअतु मिथलहु क़त, मां त अहिड़ा लफ़्ज़ कॾहिं बि न ॿुधा। वल्लाहि मा हुव बिश्शिअर, कसम खणी चए थो त ही त शेर ई नाहे, वला बिस्सिहर, नाहे जादू, वला बिल कहाना, न ही जेके काहिन हूंदा जेके जादूगर उहे ही लफ़्ज़ चवंदा। या माशर क़ुरैश अतीऊनी, ही पंहिंजे क़ुरैश खे पंहिंजे क़ौम खे चवणु मुंहिंजो कयो। वजअलूहा बी, मुंहिंजे करे तव्हां मञो। वखल्लू बैन हाज़ा रजुल व बैन मा हुव फी, छॾियो हिन मोहम्मद खे ऐं हिन वटि के अमर जेको यानी वॾो अज़ीम शइ आहे, फी फ़अतज़िलू, तकलीफ़ न ॾियोसि। वल्लाहि लयकूनन लिक़ौलिही अल्लज़ी समिअतु मिन्हु नबअन अज़ीम, जेके मां लफ़्ज़ ॿुधी आयुसि त मां चवां थो त इन जो शान को वॾो थींदो। हाणे ॾिसो केरु थो, इहो काफ़िर थो चए पंहिंजे काफ़िरनि खे त जेको मां ॿुधी आयो आहियां लफ़्ज़, इहो आम ॻाल्हि न आहे, ही अल्लाह जा लफ़्ज़ हूंदा, असां अरबी सम्झूं था। नबअन अज़ीम तुसिबुल अरब, तव्हांजे हिन खे तकलीफ़ न ॾियो, जे सुभाणे सॼी दुनिया हिन जे पोयां लॻी त इन जी इज़त असांजी इज़त थींदी। वइज़र अलैहिल अरब फमुल्कुहु मुल्कुकुम, जे हिन जी माण्हू सॼी दुनिया पोयां लॻंदा त तव्हांजे लाइ वॾी भछई ऐं वॾी इज़त थींदी। फ़अइज़्ज़ुहु इज़्ज़कुम, हुनजी इज़त असांजी इज़त आहे। वकुंतुम असअद अन्नास, सभिनि माण्हुनि खां इज़त असांजी थींदी, छो जो असीं हिन जा वेझा आहियूं, चाचा मामा सभु असीं हिन जा आहियूं। फ़क़ालू सहरक वल्लाह, सभिनी छा चयो उतबा खे त अबुल वलीद खे, तोखे जादू करे छॾियो मुहम्मद, तोखे जादू असर थी वियो तो ते या अबुल वलीद, या सहरक वल्लाह या अबुल वलीद। क़ाल हाज़ा रअई फ़ीह फ़स्नऊ मा बदा लकुम, इहो सीरत इब्न हिशाम में चई त मां तव्हांखे जेकी ॻाल्हि मूंखे सम्झ में आई मां तव्हांखे ॿुधाई, हाणे तव्हांजी मर्ज़ी, इन खां वधीक मां तव्हांखे कुझु कोन थो चई सघां। ऐं ॿी रिवायत में अचे थी त जेके ॿियनि किताबनि में त नबी करीम ही आयत बि पढ़ी
قوله تعالى فإن أعرضوا فقد أنذرتكم صاعقة مثل صاعقة عاد وثمود. इहा आयत नबी करीम ने सूरत फुसिलत 13 आयत इहा बि पढ़ी ॿुधाईंसि हिन खे त फ़इन अअरज़ू जे तव्हां हिन खे नथा मञो मुहम्मद खे हिन खे नथा नबी खे मञो फ़कुल अंज़रतुकुम अलाह साईं चए थो मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां जीअं अॻियनि क़ौमनि खे तबाह कयो हुउमि तव्हांखे बि तबाह करे सघंदुसि मिसल साइक़त आदिन व समूद त इते जिन इन ते इहा जी आयत पढ़ी त हू उतबा उथी जल्दी ऐं धड़कण थियसि हुनखे त डिॼी वियो सफ़ा फ़क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल अनशिदुक अल्लाह वर्रहम उथी अबुल वलीद इहो उतबा ऐं उनखे चई या नबी करीम खे त जेको असांजे विच में रहम आहे जेके असांजे दिलि में जेको असांजो खून तुंहिंजे विच में आहे त इहो अॻिते आयत न पढ़ छो जे अलाह असां ते अज़ाब लाहींदो सॼो मको तबाह थी वेंदो त इहो डिॼी वियो पोइ नबी करीम ख़ामोश थी चुपड़ी करे वेही रहियो इहा रिवायत तफ़सीर इब्न कसीर में आहे त ॾिसो त इहो काफ़िर हो पर ॾिसो आयतुनि खां पढ़ण खां डिॼी वियो सम्झी वियो छो जो हुननि जी ॿोली हूंदी उन्हनि जी ज़बान हूंदी हर शइ उहो सम्झंदा हुआ त इहे शयूं ॾिसो न असांजे हींअर असां मुस्लमान जेके क़ुर पढ़नि था जीअं दौर पढ़िबो आहे दौर था पढ़नि नथा सम्झनि नथा तफ़सीर पढ़नि न हुननि खे दिलि आहे इन शइ जी इहा असां में हिकिड़ो वॾो ऐब आहे इंसानु कोशिशि करे क़ुर पढ़े सम्झे भला घणो न त पंहिंजी ज़िंदगी में हर रोज़ हिकिड़ी लेन क़ुर जी पढ़ी उनजो तर्जुमो पढ़े या असांजो बरनामज आहे हिकिड़ो तअमुलात क़ुरानी या मुख़्तसर हिकिड़े मिस्किन तालिब इल्म जी आहे त कोशिशि त असीं कुझु आयतूं पढ़ूं ऐं सम्झूं त ॾिसो न केॾो क़ुर असांजो अज़ीम आहे ऐं हिन में केॾो इंसान खे फ़ाइदो थिए थो पर असां हिन क़ुर खे कोन था अहमियत ॾियूं उन्हनि खे पोतलियूं वेढ़े टंगे था छॾियूं इहो हिकिड़ी वॾी असांजी नुक़्सा कंहिं टाइम ते कहिड़े टाइम ते क़यामत जे अलाह जे अॻियां बीहंदासीं उन टाइम में असांजे दिलि में हसरत रहिजी वेंदी ऐं उन टाइम में चवंदासीं हल असांजे पढ़ूं आहे क़ुर खे सम्झूं आहे अमल कयूं आहे छो जो इंसानु न सम्झंदो त कीअं अमल कंदो असां ॾे क़ुर आयो आहे त पढ़ूं ऐं अमल कयूं पर असीं हींअर पढ़ूं सम्झूं कोन था अमल छा ते कयूं इहो ॾिसो न मके जा काफ़िर बि आहे ग़ैर मुस्लिम पर उन्हनि जी ज़बान ई लफ़्ज़ खे सम्झनि पिया पर ॾिस कीअं डिॼी वियो आयत पढ़ण खां हुनखे थड़कणी वठी वई सो ॾिसो असांजे माण्हू जेके आहिनि मौलवी पढ़ंदा त उन्हनि खे असरु कोन थिए क्योंकि बसि ज़बान ताईं हेठि गले खां हेठि क़ुर लहे कोन थो अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हीअ सीरत पढ़ूं ऐं ज़हन सां सम्झी सोची ऐं उन ते अमल कयूं त ॾिसो अॻियां केॾियूं तकलीफ़ूं ॾिठियूं अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए हादा वल्लाहु अअलम वसल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद